प्रोग्राम में भेरो ॿीहर भलीकार व्यूअर्स। प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में ज़िक्र कंदासीं ट्रांसपोर्ट जे भाड़नि जो। ईद उल अज़हा जे मौक़े ते बदकिस्मती सां असां वटि हर ख़ुशी जे मौक़े ते या कंहिं बि ख़ासि मौक़े ते शयुनि जे अघनि में वाधि थी वेंदी आहे। हींअर बि ईद जी आमद आहे ऐं कराची खां ख़ासि तौर ते पंहिंजे अबाणनि इलाइक़नि तरफ़ सफ़र कंदड़ माण्हुनि खां ॿीण ते ट्रांसपोर्टर्स जे तरफ़ां भाड़ा उगाड़िया वञनि पिया। इन हवाले सां जेका आम ट्रांसपोर्ट रोड ट्रांसपोर्ट जी सर्विस आहे उन में माण्हुनि सां हर दफ़े जीअं थींदो आहे हिन दफ़े बि ईअं ई थिए पियो। थोरी जो महांगाई आहे, आम माण्हू इंतिहाई तकलीफ़ पीड़ा ऐं कर्ब मां गुज़रे पियो। पर उन हूंदे बि ईद ते हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे। लखे माण्हू कराची में गुज़र सफ़र जे बहाने सां या गुज़र सफ़र जे लाइ कराची में रहनि था ऐं उहे ईद जे मौक़े ते पंहिंजनि अबाणनि इलाइक़नि जो रुख़ करनि था। उन्हनि खां ट्रांसपोर्टर्स जे तरफ़ां ॿीण ते भाड़ा वसूल कया वञनि पिया। इन क़िस्म जी फ़्रॉड जे ख़िलाफ़ तौर जो सरकार जे तरफ़ां केतिरा ई ऐलान कया वेंदा रहिया आहिनि हमेशह, पर अमली तौर ते थींदो हूअं ई आहे जीअं ट्रांसपोर्टर्स चाहींदा आहिनि। इन हवाले सां अॼु नौशर फ़िरोज़ जे डिप्टी कमिश्नर हिकिड़ी ज़बरदस्त क़िस्म जी कार्रवाई कई आहे। शाहज़ेब शेख साहब मोरो टूल प्लाज़ा वटि मुख़्तलिफ़ कोचिस खे रोके उते कोचिस में गाॾियुनि में बसुनि में मौजूदु मुसाफ़िरनि खां किराया पुछा कई आहे, जंहिंमें यकीनन इहो साबित थियो आहे त कोचिस वारा बसुनि वारा वधीक किराया वसूल करनि था। 2 लख जे लॻभॻि ॿुधायो वञे पियो त किरायो वापसि करायो वियो आहे मुसाफ़िरनि खे। कोचिस या बसुनि जे स्टाफ ते ॾंड पिणु लागू कयो वियो आहे। हिन हवाले सां हिकु वीडियो असां वटि मौजूदु आहे, तव्हांखे ॾेखारींदासीं। अचो त ॾिसूं त डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ जे तरफ़ां मोरो टोल प्लाज़ा ते जेका कार्रवाई कई वई आहे उन में छा थियो आहे। मैं डिप्टी कमिश्नर नौशर फ़िरोज़ हूँ। कोई किराए का बता दें, ओवर चार्ज तो नहीं कर गए? 2500 ज़्यादा किसी से लिया? इस वक्त मौजूद हैं मोरो टोल प्लाजा पे। मेरे साथ सेक्रेटरी RTA, DSP, मोटरवे पुलिस। अभी भी हम आए ईद उल अज़हा के लिए जो है मुसाफिर हज़रात जा रहे हैं अपने आबाई इलाकों में, तो उस हवाले से कार्रवाइयाँ हमने की हैं। तकरीबन 1 लाख से ज़्यादा जुर्माने किए हैं और जहाँ जहाँ हमें लगा कि आम दिनों से ज़्यादा जो किराया वसूल किया है हमने उनको वापस कराया। तकरीबन माशाल्लाह हमने 2.5 लाख से ज़्यादा जो है किराया वापस कर चुके हैं। इसके अलावा हमने एक और काम किया है कि जो जिन बसों पे छतों पे जो मुसाफिर चढ़े हुए हैं उन बसेस को मोटरवे ने फ़ाइन किया है, उनको सख्त हमने तंबीह की है कि वो ऐसी हरकत से बाज आ जाए। व्यूअर्स, मोरो में डिप्टी कमिश्नर जी कार्रवाई अवां ॾिठी। मजमूई तौर ते सॼी सिंध में हिन क़िस्म जा मंज़र आहिनि। कराची खां सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बल्कि मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेके मुसाफ़िर पंहिंजनि इलाइक़नि ॾांहुं ईद मल्हाइण लाइ वञनि था उन्हनि सां लॻभॻि ईअं ई थिए पियो जीअं ही असां मोरो वारी वीडियो तव्हांखे ॾेखारीसीं। रेल जी सर्विस बदकिस्मती सां महदूद आहे छाकाणि त हीअ हिकु ई वक़्तु तमामु घणे अंग में माण्हू कराची खां मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि तरफ़ रुख़ करनि था ऐं उन समूरी सूरत हाल में जेका रेल जी सर्विस आहे उहा लिमिटेड आहे। इन करे आम माण्हू मजबूर आहे त हू रोड ट्रांसपोर्ट वसीले पंहिंजनि इलाइक़नि तरफ़ पहुचण जी कोशिशि करे थो ऐं इहो अलमियो आहे असांजी सोसाइटी जो, मुआशिरे जो, त फुरलट कई वञे पई ट्रांसपोर्टर्स जे तरफ़ां उन्हनि खां जेका हर ईद जा हिन ईद ते बि जारी आहे। इन हवाले सां अॼु आवाज़ न्यूज़ कराची जे क्राइम रिपोर्टर आमिर सुप्रो पिणु मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुची करे हिन समूरी सूरत हाल जो जाइज़ो वरितो आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। आमिर, अस्सलाम वालेकुम। आमिर, मुंहिंजो आवाज़ु अचे पियो तव्हां ताईं? जी बिल्कुल भाई साहब। आमिर, छा सूरत हाल आहे? अॼु तव्हां कराची जे मुख़्तलिफ़ बस कोच अॾनि ते विज़िट कयो आहे, उते मुसाफ़िरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। किराया भाड़ा ईद जे मौक़े ते केतिरा वसूल कया वञनि पिया आम माण्हुनि खां? जी बिल्कुल भाई साहब, असां अॼु जेको आहे सदर जा जेके मुख़्तलिफ़ बस अड्डा आहिनि उते असांजे जेके मुसाफ़िर आहिनि सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां वञनि पिया, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। पर उन्हनि दाहींदे चयो आहे त जेकी किराया आहिनि उहे बस इंतिज़ामिया पारां जेको आहे ॿीणा वरिता वञनि पिया। जीअं मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त लाड़काणे जो 1400 वारो किरायो 2500 रुपया ऐं सखर वेंदड़ मुसाफ़िरनि जो चवणु आहे त 1500 जी जाइ ते जेको आहे 3000 सखर जो किरायो वरितो पियो वञे। उन सां गॾोगॾु नवाब शाह दादू जा बि जेके किराया आहिनि ॿीणा कया विया आहिनि। मुसाफ़िरनि जो इहो चवणु आहे त
किराया त वरिता वञनि पिया पर इंतज़ामिया बस इंतज़ामिया जेको आहे इंतिहाई तंग करे रही आहे ऐं सीटुनि समेत जेकी बसियुनि जे घिटियुनि में स्टूल विझी करे जीअं जानवरनि जी इंसाननि खे खयूं पिया वञनि ऐं उन्हनि दाईंदे चयो आहे त सूबाई हुकूमत जेकी आहे ऐलान त कंदी आहे त ट्रांसपोर्ट इंतज़ामिया ख़िलाफ़ कार्रवाई थींदी पर हिन महिल ताईं कार्रवाई न आहे थी सघी पर सदर जे इलाइक़नि में जेके मुख़्तलिफ़ बस अॾा आहिनि उते बि जेकी ज़िले इंतज़ामिया आहे असांखे नज़र न आहे आई ऐं जेके मुसाफ़िर आहिनि इंतिहाई सख़्तु परेशान आहिनि त हिते मज़दूरी करे जेके पंहिंजे अबाणे ॻोठनि लाइ मिटनि माइटनि लाइ ईद करणु वेंदा आहिनि उहे वॾे सामान समेत बस अॾनि ते वेठल आहे उन्हनि जो चवणु आहे त टिकेटूं त ख़ैर मिलनि ॾुखियूं थियूं पर जेकॾहिं मिलनि थियूं त किराया इंतिहाई घणा आहिनि जेके असीं बर्दाश्त नथा करे सघूं। तो सवन में अंग आहे मुसाफ़िरनि जो हज़ारनि में आहे तव्हां जेको अॼु विज़िट कयो आहे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में आमिर रेलवे स्टेशन खां वठी सदर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कराची शहर जे ॿियनि इलाइक़नि में तमामु घणा मुसाफ़िर हज़ारनि जे अंग में बल्कि जेकॾहिं ईअं चइजे लखनि जे अंग में पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि तरफ़ रुख़ करनि था ईद जीअं जीअं वेझो अचे थी न रुॻो सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पर छाकाणि त कराची में पाकिस्तान जी कुंड कड़छ मां माण्हू हिते रोज़गार लाइ अचनि था ईअं पाण चई सघूं था त मुल्क जे मुख़्तलिफ़ हिसनि तरफ़ वेंदड़ माण्हुनि खां ॿीण ते भाड़ा वसूल करे उनखे फुरियो ऐं लुटियो वञे पियो। हाँ जी बिल्कुल गाई साहब बिल्कुल सिंध समेत जेको आहे लाहौर इस्लामाबाद ऐं जेकी फैसलाबाद समेत मुल्तान आहे मुख़्तलिफ़ शहरनि में ट्रेनुनि समेत जेकी बस इंतज़ामिया आहे उन्हनि जी हिक हटी क़ाइमु कयल आहे ऐं हू जेके आहिनि जेकॾहिं डीज़ल वधे बि अथी पर तव्हांखे ख़बर आहे त हीउ किरायो घटाईंदा न आहिनि पर हीअ त जीअं ई ईंदी आहे यकीननि जेके 1.25 लख माण्हू वञण लाइ तयारु आहिनि ज़ाहिर आहे वॾी ईद आहे कोशिशि कंदा आहिनि माण्हू जेके मज़दूरी लाइ जेके रोज़गार नाते हिते कराची में टिकियल आहिनि उहे कोशिशि कंदा आहिनि त पंहिंजे अबनि ॾाॾनि जे ॻोठ वञी मिटनि माइट सां ईद कयूं पर बसियुनि में टिकेटूं त आहिनि कोन जीअं मां तव्हांखे ॿुधायो त मेन जेकी घिटी आहे हुन में स्टूल लॻाए किरायो फुल वरितो पियो वञे जेकॾहिं कंहिंखे सखर वञिणो आहे उहो पंजाब जी गाॾी ते वञे थो त उनखां किरायो लाहौर जो वसूल कयो वेंदो जेको 6 खां 7,000 आहे त बसियुनि समेत जेके डिकियूं आहिनि बसियुनि जूं अंदरि उन्हनि में बि किथे किथे राति जो जेको आहे माण्हू असांखे नज़र आया आहिनि जेके बस इंतज़ामिया पारां मुख़्तलिफ़ किराया वठी करे ॻोठनि जे तरफ़ उन्हनि खे डिकियुनि में जेको आहे खणी वञे इंतज़ामिया खणी वञे। जी आमिर अपडेट कयो व्यूअर्स न रुॻो बसुनि में अंदरि जेका कैपेसिटी आहे उन्हनि खां वधीक माण्हू विहारिया वञनि पिया पर छितुनि ते पिणु माण्हू सुवार कया वञनि पिया। हीउ मौक़ो अहिड़ो आहे आम माण्हू भले पोरियत तबिके सां ताल्लुक़ रखंदड़ हुजे भले मज़दूर हुजे उनजी इहा ख़्वाहिश हुजे थी त हू ईद जूं ख़ुशियूं पंहिंजनि सां गॾिजी गुज़ारे ऐं इहो ई सबबु आहे जो बस स्टॉप ते रेलवे स्टेशन ते मुख़्तलिफ़ बसुनि जे अॾनि ते माण्हुनि जूं लाइनूं लॻल आहिनि हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त हू पंहिंजे अबाणे इलाइक़े में पहुचे ऐं पंहिंजनि सां गॾिजी ईद सेलिब्रेट करे इन जो ई ट्रांसपोर्टर्स नाजाइज़ फ़ाइदो वठनि था। तोड़े जो हिन दफ़े ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट जे तरफ़ां समूरे पंहिंजे अमले जूं मोकलूं ईद वारियूं रद्द कयूं वयूं हुयूं कैंसिल कयूं वयूं हुयूं। ट्रांसपोर्ट इंतज़ामिया जे तरफ़ां कोशिशि कई वई हुई त हिन समूरी सूरत हाल खां आम माण्हुनि खे बचाए सघिजे ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स खे पिणु एक्टिव कयो वियो हो। जीअं नौशरो फ़िरोज़ वारे डिप्टी कमिश्नर जी असां तव्हांखे शुरूअ में कार्रवाई ॾेखारीसीं पर मजमूई तौर ते जेको ट्रांसपोर्टर्स जी रवायत आहे उहा हिन भेरे बि बरक़रार आहे। उन हूंदे बि माण्हू पंहिंजे इलाइक़नि तरफ़ वञनि पिया ॾुखियाईनि में बि बसुनि जी छितुनि ते सुवार थी बि हर माण्हू जी ख़्वाहिश आहे त हीअ ईद जेका आहे हू पंहिंजनि सां गॾिजी सेलिब्रेट करे। व्यूअर्स मुंहिंजे प्रोग्राम जो अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी जंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।